सिंधी अदबी संगत शाख चीलेहाट जे जनरल बॉडी जो इजलास शाइर ऐं लेखक भारूमल उमराणी जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें साल 2023 लाइ चूंड थी गुज़री, जंहिंमें सेक्रेटरी नंदलाल रोहेल, जॉइंट सेक्रेटरी गोविंद गुल, खजानची घमशान रासाणी, ऑडिटर डॉक्टर संजा भट्टर, काउंसलर जीवन मोताणी खे चूंडियो वियो ऐं कारोबारी कमेटी लाइ ओम प्रकाश, गोबिंद राय चिलाणी, रेझूमल राठौड़ ऐं गुलाम रसूल लोहड़े खे चूंडियो वियो। सभिनी मेंबरनि नवनि आयल उहिदेदारनि ऐं कारोबारी कमेटी जे मेंबरनि खे मुबारकूं ॾिनियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची